सूबो सईद खान वेझो सिटी कब्रिस्तान वारे इलाइक़े में वाटर कोर्स में वञण दौरान 2 मासूम नींगरियूं ॿुॾी वयूं। वाटर कोर्स जी खाटी दौरान पाणी में इज़ाफ़ो थियण सबबि नींगरियूं ॿुॾी फ़ौत थी वयूं। इलाइक़े वासियुनि जी मदद सां नींगरियुनि जा लाश वाटर कोर्स मां कढी मक़ामी अस्पताल मुंतक़िल कया विया। फ़ौती नींगरियुनि जी सुञाण 12 वरियनि जी गोरी ऐं 14 वरियनि जी फातिमा जे नालनि सां थी। नींगरियुनि जा लाश ज़रूरी कार्रवाइनि बाद वारसनि हवाले कया विया। पन्नो आकिल मां हथियार बंदनि हथां अगवा थियल ठुकराठू वासी माशूक काज़ी जे वारसनि पारां ठुकराठू मुख्य चौक आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जे अॻुवाण अता मोहम्मद, निसार अहमद, बाबू रफ़ीक ऐं ॿियनि दाहींदे चयो त हथियारबंद 4 ॾींहं अॻु पन्ने आकिल जे भुट्टा फ्रूट फार्म वारे इलाइक़े मां माशूक काज़ी खे अगवा करे विया। पुलिस नौजवान जी बाज़ियाबी लाइ को बि क़दम नाहे खंयो। हुननि DIG सखर खां मुतालबो कयो त नौजवान माशूक काज़ी खे जल्द बाज़ियाब करायो वञे। कंबर में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो वज़ीफ़ो वठण लाइ आयल औरतुनि सां रक़म जी कटौती ऐं रक़म वठण महिल बदइंतज़ामी सबबि सख़्त परेशान। वज़ीफ़ो वठण लाइ आयल औरतुनि मूजिबि रक़म वठण लाइ केतिरा ई कलाक निटण उर्स में बीहारियो वञे थो। बदइंतज़ामी सबबि सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। डिवाइस होल्डर्स पंहिंजी मर्ज़ी सां रक़म जी कटौती करे रहिया आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त इंतिज़ामिया BISP डिवाइस होल्डरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे। घोटकी में पुलिस पारां सबील हुसैनी बंद कराइण वारे मामले तां मीरपुर माथेलो में शिया उलमा काउंसिल पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मीरपुर माथेलो शिया उलमा काउंसिल जे अॻुवाण अनवर सियाल, जब्बार हुसैनी ऐं ॿियनि मीरपुर माथेलो बाईपास ते एहतजाजी मुज़ाहिरो कंदे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मीरो ख़ान जे सिजावल जुणे जो थाणे जी पुलिस पारां ॾाहणी गैंग जा 3 ॾुआरी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण खां पोइ धाड़ेल खान मोहम्मद ॾाहणी पारां धमकियुनि वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छॾी। वायरल थियल वीडियो में धाड़ेल मोहम्मद खान ॾाहणी DSP मुज़म्मिल सूमरो खे धमकी ॾेई रहियो आहे त असांजा 3 नौजवान पुलिस 4 ॾींहं अॻु गिरफ़्तार कया, जिन खे अॼु जुड़तू मुक़ाबले में ज़ख़्मी कयो वियो आहे। सरदार सजाद सूमरो ऐं DSP मुज़म्मिल सूमरो सूमरा बिरादरी जा समूरा ॻोठ ख़ाली कराए संदुनि मालिकी कनि। 24 कलाकनि अंदरि मुज़म्मिल सूमरो खां पलांत कयो वेंदो।